इस्लाम कोट अस्पताल है उनजा जेके से मुलाज़िमन ग्रैंड हेल्थ अलाउंस जेके मुसलसल प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि हिननि खां पुछूं था त कहिड़ो मुतालबो आहे। हेल्थ अलायंस जंहिंमें सिंध जूं सभु नुमाइंदा मेडिकल ऐं पैरामेडिकल ऐं सपोर्ट स्टाफ जूं तंज़ीमूं शामिल आहिनि, उन्हनि जे तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि अस्पतालनि में एहतजाज जो अॼु 6 ॾींहुं आहे। एहतजाज जो मुतालबो इहो ई आहे त पैरामेडिकल ऐं मेडिकल स्टाफ जेको हिन में कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खे साम्हूं मौत जे मुंहं में पंहिंजूं ड्यूटियूं अदा करे रहियो आहे, उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे, उनजे शहीद थींदड़ जेके साथी आहिनि उन्हनि खे शौदा पैकेज ॾिनो वञे ऐं उनखां सवाइ जेके PPEs जी जेके हिफ़ाज़ती सामान ऐं किटूं सैनिटाइज़र मास्क जी खोट आहे उहा सॼी अस्पतालनि में फौरी ख़तमु कई वञे। अॼु असांजे 6 ॾींहं जी एहतजाज जे बावजूदु अञा ताईं कंहिं बि गवर्नमेंट जे इदारे या किथां बि या मोट न मिली आहे ऐं असांजे मुतालबनि ते किथे बि संजीदगी सां वीचारियो न वियो आहे। इहो ई सबबु आहे त अॼु असां जेको पहिरें मरहले जे आख़िरी ॾींहं में वरी बि सिंध गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु था करियूं, अपील था कयूं ऐं ॿिए सुजाग तंज़ीमूं ऐं जेके इंसानी हक़नि जो तंज़ीमूं उन्हनि सभिनी खे अपील कयां त हिन कोरोना जेको वधंदो वञे पियो ऐं उनजो खुटण जो या ख़तमु थियण जो को हल ई कोन थो नज़र अचे ऐं असां सोचियूं पिया त अलाए केतिरा अञा असांखे हिन जेको अज़ाब में गुज़ारणो पवंदो ऐं अलाए केतिरा असांजा साथी हिन में जानियूं विञाईंदा। तंहिंजे करे फौरी तौरु हिननि मसइलनि खे हल कयो वञे ऐं जेके सिंध ग्रैंड अलायंस जंहिंमें असांजे प्रोफेसर खां वठी असांजे वार्ड बॉय ताईं सॼो स्टाफ शामिल आहे ऐं मुतालबनि लाइ सिंध जे हर जॻह ते हर ज़िले में हर नंढी वॾी अस्पतालनि में रोडनि ते आहे एहतजाज आहे त उन्हनि जे मुतालबनि खे संजीदगी सां वरितो वञे ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे दूरि करे। अलायंस जे सॾ ते 6 ॾींहं बज सिंध सूबे जा सभई अस्पतालनि में कमु कंदड़ डॉक्टर स्टाफ नर्सिस ऐं उन सां लाॻापियल अमलो सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो मुतालबो इहो आहे त खेनि PPE किट्स फ़राहम कयनि जेके मौत जे मुंहं में वेही करे कोरोना जहिड़ी ख़तरनाक एमरजेंसी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जे मुतालबनि खे अहम सम्झो वञे, उन्हनि खे PPE किट्स फ़राहम कयूं वञनि, उन्हनि खे जेको रिस्क अलाउंस सरकार कुझु डॉक्टरनि जे लाइ मंज़ूरु कयो आहे उहो सभिनी जे लाइ लागू कयो वञे, छाकाणि त एमरजेंसी जी सूरत हाल में कोरोना या पॉज़िटिव केस फर्स्ट लाइन वर्कर जी सूरत में सभिनी जॻहियुनि ते हिकु जहिड़ा अची रहिया आहिनि, सभई हिकु जहिड़े ख़तरे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं सभई मरीज़नि खे हिकु तरीक़े सां जेको आहे सो इलाजु ॾेई रहिया आहिनि। उनजे करे सिहत खाते खे इहा गुज़ारिश कजे थी इन्हनि सभिनी मुलाज़िमनि खे ॿिए खे सां न ॾिठो वञे, उन्हनि जे जाइज़ मुतालबनि खे मञियो वञे ऐं जेके पॉलिसीज़ इम्प्लीमेंट थियनि पियूं उन्हनि में सर्विस स्ट्रक्चर खां वेंदे रिस्क अलाउंस ताईं जेके बि उन्हनि जा जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया वञनि। डॉक्टर आहिनि ऐं नंढो जेको अमलो आहे उन जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हिकु ई मुतालबो कनि पिया जिते समूरी जेका दुनिया कोरोना जो मुक़ाबिलो करे रही आहे उते ही समूरा जेके डॉक्टर आहिनि नंढो जेको अमलो आहे फ्रंट लाइन ते मौजूदु आहे पर उन्हनि खे उहो सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत खां त फौरी तौरु नोटिस वरितो वञे।